अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उंडड़ कंदकोट मां ख़बर शामिल कयूं था। नवीद अहमद संजराणी जी तंगवाणी वेझो कासिम खोसो लाड़ो वटि मज़दा ऐं ट्रैक्टर जे विच में ज़ोरदार टक्कर थियो, जंहिं सबबि दिलदार मलक ऐं नूरदीन मलक सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर लाड़काणू जांडका अस्पताल इमरजेंसी वार्ड में मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त दिलदार वलद परवेज़ मलक ज़ख़्मनि जा ताब न सहंदे लाड़काणी अस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो। जॾहिं त मक़तूल जे वारसनि डेरा सरकी पुलिस ख़िलाफ़ ठहियल कंदकोट इंडस हाईवे रोड बंद करे सख्त नारेबाज़ी कंदे चयो आहे त वाक़े जो इतलाउ फौरन डेरा सरकी पुलिस खे ॾिनो वियो, पर अफ़सोस डेरा सरकी पुलिस गिरफ़्तारी करण खां साफ़ इनकार करे छॾियो ऐं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। जॾहिं त डेरा सरकी पुलिस जे इनकार ते उन ई महिल कंदकोट पुलिस खे इतलाउ ॾिनो वियो, जंहिं बैदि कंदकोट पुलिस कार्रवाई करे गाॾी समेत ॿ ड्राइवरनि खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल जे वारसनि एसएसपी कश्मीर खां मुतालबो कंदे चयो आहे त असीं ग़रीब आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।